नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ केलन जे बाग़ मां नामालूम शख़्स जी लाश जा मुख़्तलिफ़ उज़वा हथाया आहिनि। राव जी माछी में केलन जे बाग़ में इलाइक़े वासियुनि लाश जा हिसा ॾिसी पुलिस खे इतला कयो आहे। मिलियल लाश कुझु ॾींहुं पुराणो आहे, जंहिंखे रोलू कुतनि ऐं जानवर खाए विया आहिनि। सिर्फ़ हिकु ॼंग ऐं सीसी मिली आहे। मिलियल उज़वनि मां नामालूम शख़्स जी सुञाणप नथी करे सघिजे। टोपी ऐं चप्पल हथाई आहे। इन मौक़े ते पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच करियूं पिया। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ केलन जे बाग़ मां नामालूम शख़्स जी लाश जा मुख़्तलिफ़ उज़वा हथाया आहिनि। राव जी माछी में केलन जे बाग़ में इलाइक़े वासियुनि लाश जा हिसा ॾिसी पुलिस खे इतला कयो आहे। मिलियल लाश कुझु ॾींहुं पुराणो आहे, जंहिंखे रोलू कुतनि ऐं जानवर खाए विया आहिनि। सिर्फ़ हिकु ॼंग ऐं सीसी मिली आहे। मिलियल उज़वनि मां नामालूम शख़्स जी सुञाणप नथी करे सघिजे। टोपी ऐं चप्पल हथाई आहे। इन मौक़े ते पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच करियूं पिया।